खुदा जो कसम आहे ही इलाज आहे ही अस्पताल आहे ऐं न्याणी मुंहिंजी न्याणी मुंहिंजे सौट जी थी अब्दुल लतीफ पोते जी न्याणी जेका ग़लति इंजेक्शन हई वई आहे जेको डॉक्टर हल्को बुखार हुयसि हल्की उल्टी हुयसि उनखे का ग़लति इंजेक्शन हई वई आहे उहा फोत थी वई आहे बल कलाक पहिरियां फोत थी वई आहे ऐं हितां जे स्टाफ खां मां पुछां थो अलाह जो कसम आहे ही रब जी ज़ात ॾिसे थी हिते केरु मूंखे जवाब ॾियण जे लाइ तयारु कोन्हे को जीअं ट्रीटमेंट कई आहे डॉक्टर उहो काॾे हो अंधो हो गूंगो हो ॿोड़ो हो या माज़ूर हो काॾे भॼी वियो छो जॾहिं ट्रीटमेंट तो कई आहे त डॉक्टर साहब तूं बीह न तूं भॼी काॾे थो छाजे करे थो भॼी तुंहिंजी जॾहिं ड्यूटी हले पई थी अंदरि आन ड्यूटी डॉक्टर भॼी सघे थो केरु मूंखे कमेंट में जवाब ॾिए हीअ वीडियो न करे प्लीज महिरबानी करे मुंहिंजी शेयर ज़रूरु कजो ऐं मूंसां इंसाफ़ कजो मुंहिंजी न्याणी उरूज नालो त गुल हुई ख़ुदा जो कसम मां मुंहिंजे सौट पिनी वरिती हुई हिकिड़ी न्याणी हुई यकीन कई पीअण खां पिनी वरिती हुई मुंहिंजी डॉक्टर जी त शेयर आहे दोस्तों ही दादू अस्पताल आहे ऐं जेके चवनि पिया त पुरानी बंदि कराए जेका नई खोलियूं ऐं चवनि पिया त यार जेका नई खोलींदासीं अस्पताल ऐं असां तव्हांखे तहफ़ुज़ ॾींदासीं तव्हांजो इलाजु सुठो कराईंदासीं यार ख़ुदा जो कसम आहे ही इलाज आहे ही अस्पताल आहे ऐं न्याणी मुंहिंजे सौट जी थी अब्दुल लतीफ पोते जी न्याणी जेका ग़लति इंजेक्शन हई वई आहे जेको डॉक्टर हल्को बुखार हुयसि हल्की उल्टी हुयसि उनखे का ग़लति इंजेक्शन हई वई आहे उहा फोत थी वई आहे बल कलाक पहिरियां फोत थी वई आहे ऐं हितां जे स्टाफ खां मां पुछां थो अलाह जो कसम आहे ही रब जी ज़ात ॾिसे थी हिते केरु मूंखे जवाब ॾियण जे लाइ तयारु कोन्हे को जीअं ट्रीटमेंट कई आहे डॉक्टर उहो काॾे हो अंधो हो गूंगो हो ॿोड़ो हो या माज़ूर हो काॾे भॼी वियो छो जॾहिं ट्रीटमेंट तो कई आहे त डॉक्टर साहब तूं बीह न तूं भॼी काॾे थो छाजे करे थो भॼी तुंहिंजी जॾहिं ड्यूटी हले पई थी अंदरि आन ड्यूटी डॉक्टर भॼी सघे थो केरु मूंखे कमेंट में जवाब ॾिए हीअ वीडियो न करे प्लीज महिरबानी करे मुंहिंजी शेयर ज़रूरु कजो ऐं मूंसां इंसाफ़ कजो मुंहिंजी न्याणी उरूज नालो त गुल हुई ख़ुदा जो कसम मां मुंहिंजे सौट पिनी वरिती हुई हिकिड़ी न्याणी हुई यकीन कई पीअण खां पिनी वरिती हुई उहा फोत थी वई आहे अॼु छा मुतालबो आहे तव्हांजो सर मुतालबो इहो आहे त मूंखे जीअं डॉक्टर ट्रीटमेंट कई उहो डॉक्टर पैदा करे ॾियनि न भला हा डॉक्टर तयारु बसिया हूंदा आहिनि डॉक्टर त ख़ुदा जे रूप में हूंदा आहिनि डॉक्टर हेल्प कंदा आहिनि हा डॉक्टर छो भॻो डॉक्टर डिफॉल्टर आहे डॉक्टर 2 नंबर आहे डॉक्टर में फॉल्ट आहे त न भॻो साईं केरु ॿुधो तव्हां साफ़ थी आहियो न डॉक्टर नालो ॿुधल स्टाफ खे ख़बर न लॻी